बिटशाह रजब अली बोज़दार जी रिपोर्ट मूजिब बिटशाह रूरल हेल्थ सेंटर जे डॉक्टरनि ऐं स्टाफ पारां एडमिनिस्ट्रेटर शुजात हुसैन ख़िलाफ़ ओपीडी जो बाइकाट करे एहतजाज कयो आहे। स्टाफ ऐं डॉक्टरनि अल्लाह बचाए मेमण, हालार मेमण, रुखसाना मेमण, मरियम मेमण, एजाज कमलो, अली पनाह शाह, शोबान साहतो पारां ड्यूटी टाइम वधाइण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। मुज़ाहिरे में शामिल डॉक्टरनि जो चवणु आहे त रमज़ान शरीफ़ जे महीने अंदरि रोज़े जी हालत में ओपीडी संभालणु ॾुखियो आहे, मथां वरी 1 कलाक टाइम वधायो वियो आहे। रोज़े जी सूरत में ड्यूटी सां गॾु इबादत करण लाइ बि वक़्त जी ज़रूरत आहे। अहिड़ी हालत में डॉक्टरनि ऐं स्टाफ खे सख़्त मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। अस्पताल जे एडमिनिस्ट्रेटर जो स्टाफ सां रवैयो सही न आहे। हिननि PPHI ऐं सिहत खाते जी इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त सुबुह ओपीडी जो टाइम 8 बजे खां 1 बजे ताईं मुक़ररु कयो वञे। डॉक्टरनि ऐं स्टाफ में बेचैनी ख़तमु कई वञे। ॿिए पासे अस्पताल जे एडमिन शुजा मोहम्मद सुमरो इल्ज़ामत खे रद्द कंदे चयो आहे त ड्यूटी टाइम जो नोटिफिकेशन PPHI जे हेड ऑफिस तरफ़ां जारी कयो वियो आहे, जंहिंमें असां मक़ामी इंतज़ामिया जो को बि अमल दख़ल न आहे। स्टाफ खां ड्यूटी वठणु असांजो फ़र्ज़ु आहे। एहतजाज बिला जवाज़ आहे। हेड ऑफिस जो उन में इहो ई हो त 1 ताईं टाइमिंग हुई रमज़ान में, पर पोइ हींअर टाइमिंग जेका आई आहे शेड्यूल रिवाइज़ थी आयो आहे, उहो शिफ्ट वाइज़ आयो आहे। 8 to 2 मॉर्निंग शिफ्ट ऐं इवनिंग शिफ्ट 2 खां 8 ताईं ऐं नाइट शिफ्ट 8 to 8 जेको प्रीवियस ट्रेन हलंदो आहे। हिन में ॿी का राय आहे हेड ऑफिस जे तरफ़ां सेकेंड रिवाइज़ टाइम पहिरियों जेको हुयो त उहो त 8:30 to 3 टाइम, पर रमज़ान में वरी आयो हुयो शेड्यूल जेको उहो इहो हुयो त उन में 1 ताईं हुयो, पर उन में कुझु वाज़े न हो। पोइ असां वज़ाहत घुरी त RAC जो 6x6 अस्पताल नंढी ही वॾी अस्पताल आहे, त हिन जे बारे में असांखे क्लियर करे ॾिनो वञे। हिते जेके सर्विसिस हलनि थियूं, डिफरेंट सर्विस हलनि थियूं, जीअं ER थी वई, लेबॉरेटरी आहे, ब्लड बैंक आहे, OT आहे, लेबर रूम आहे, पोस्ट ऑपरेटिव वार्ड आहे, पीट्स जी OPD आहे, त पोइ इहे सर्विस असांखे हलनि थियूं त इनखे कीअं हलाइजे न। पोइ ॿीहर असांखे हेड ऑफिस लेटर रिवाइज़ करे मोकिलियो शिफ्ट वाइज़ हलंदा।